न कानून कोई न सरकार आहे, असां वटि अहिड़ी अंधोकार आहे। उमरकोट में हिकिड़ो वाक़ियो थियो आहे। राति नौजवान जो गलो कपे विया आहिनि विच शहर में। यार एॾो ज़ुल्म आहे हिते। हाणे अॻु में त कंदकोट शिकारपुर वारे पासे ना एॾा वाक़िया थींदा, पर हाणे असां वटि हिते थरपारकर में उमरकोट थरपारकर जहिड़ो हिसो ई आहे, हिते अहिड़ा मसइला थियनि पिया। सो यार छा चई सघूं था असां। बसि जेका आला अमलदार आहिनि उन्हनि खे रिक्वेस्ट कयूं था यार असां अमन जी धरती अमन थी चाहे। थरिया माण्हू मोहबती आहिनि, अमन वारा माण्हू आहिनि। हूअं त सारी सिंध पीढ़ीअ जो पाछो आहे, पर थर कोई बि वरी बि प्यार मोहबत करण वारनि जी धरती आहे। ठीकु आहे। हाणे हिकिड़ो शहर आहे, कुझु सिटूं तव्हांखे ॿुधायां थो त जिते उठनि जी डोड़ में गुलाब थियो कतल वञनि, जिते उठनि जी डोड़ में गुलाब थियो कतल वञनि, के माइरनि के भेनरनि जा ख्वाब थियो कतल वञनि। जिते गटर गटर मंझां किताब था कढिया वञनि, जिते गटर गटर मंझां किताब था कढिया वञनि, के लाश के नफ़ीस के नवाब था कढिया वञनि। थी असरनि जे खून जो सॻियो न दर्ज केस आहे। इहो असांजो देश आहे, इहो असांजो देश आहे। न कानून कोई न सरकार आहे, असां वटि अहिड़ी अंधोकार आहे। सो संगत हिन वीडियो खे वधि खां वधि शेयर कयो, जीअं ॿियनि दोस्तनि ताईं बि पहुचे त असां वटि हिते उमरकोट में बि वॾो ज़ुल्म आहे। ॾाढो बि कुझु ॻाल्हाए ज़ुल्म बाबा, ज़ुल्म उमरकोट में नौजवान कुसनि पिया, को कंहिंजो बानी कोन्हे। महिरबानी करे हुकूमत कानून खे अपील थी कजे, अहिड़े माण्हुनि ते सख़्तु क़दम खयो वञे जो वरी अॻिते लाइ ईअं न थिए। ऐं हिन वीडियो खे वधि खां वधि शेयर कयो, जीअं ॿियनि दोस्तनि ताईं बि पहुची सघे। थैंक यू।